अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी कलीम। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे इंतिहाई अहम सिहत वारे शोबे जो ज़िक्र कंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त अरबे रुपया ख़र्च करण बावजूद सूबे में मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ जोड़ियल प्रोग्राम ऐं इदारा छो नाकाम थी विया आहिनि। सिंध में HIV, हेपाटाइटिस, डेंगी ऐं TB समेत ॿियनि बीमारियुनि में ख़तरनाक हद ताईं वाध कीअं थी आहे ऐं उन्हनि बीमारियुनि जो वाध जो असल कारण छा आहे, इहे समूरा मामला अॼोके प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं। पाकिस्तान में मजमूई तौर हेपाटाइटिस जा केतिरा मरीज़ मौजूद आहिनि। कराची जी वलीका अस्पताल HIV मरीज़नि जो गढ़ कीअं बणी आहे, कोशिश कंदासीं त इन्हनि समूरनि सवालनि जा तफ़सीली जवाब वठजनि। सिंध में सेहत जी सहूलतुनि जी बहितर फराहमी ऐं अताई डॉक्टर्स जो आज़ार ख़त्म करण लाइ जोड़ियल इदारा छा पिया कनि, इन हवाले सां बि तफ़सीलुनि खे अॼोके प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं। हेपाटाइटिस बाबति गॾियल क़ौमुनि जे इदारे WHO जी रिपोर्ट में जेके सिफ़ारिशूं ऐं अंग अखर साम्हूं आया आहिनि, इन हवाले सां तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदो। सिंध में बीमारियुनि ते कंट्रोल करण लाइ अरबे रुपयनि जी लागत सां जोड़ियल सिहत खाते जा प्रोग्राम तोड़े इदारा बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम। सिंध में HIV, हेपेटाइटिस, TB समेत ॿियनि बीमारियुनि में छिड़काईंदड़ हद ताईं वाध ख़तरनाक बीमारियूं इंसानी ज़िंदगियूं गिड़काइण लॻियूं। सिंध में डेंगी, मलेरिया, TB, एड्स, हेपेटाइटिस ऐं ॿियनि बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ जोड़ियल प्रोग्राम बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम, केसिस में रिकॉर्ड वाध। पाकिस्तान में हेपेटाइटिस B ऐं C जा गॾियल तौर 1 करोड़ 38 लख मरीज़ मौजूद। 88 लख खां 1 करोड़ माण्हू रुगो हेपेटाइटिस C में वरतल आहिनि। पाकिस्तान में मुतासिर माण्हुनि मां अक्सरियत खे पंहिंजी बीमारीअ जी ख़बर ई नाहे। बीमारी सालनि ताईं बिना अलामतुनि जे वधंदी रहे थी। आख़िरकार मरीज़ कैंसर में मुब्तला थी वञे थो। मुल्क में वॾे पैमाने ते मुफ़्त हेपेटाइटिस स्क्रीनिंग मुहिम हलाई वञे। हेपेटाइटिस B जी वैक्सीनेशन खे 100% कवरेज ताईं पहुचायो वञे। ब्लड बैंक्स जी सख्त निगरानी करण ऐं गैर कानूनी क्लिनिक्स हलाईंदड़नि अताई डॉक्टर्स ऐं गैर मयारी लेबोरेटरीज़ ख़िलाफ़ सख्त कार्रवाई कई वञे। कराची में सेसी जी वलीका अस्पताल HIV केसिस जो गढ़ बणिजी वई। मुतासिर ॿारनि जो अंग वधी 104 थी वियो। 5 ॿार हयातियूं विञाए चुका। सिंध में अताई डॉक्टर्स जो आज़ार, सिरिंज खे ॿीहर इस्तेमाल करण सां वायरस हिक मरीज़ खां ॿिए मरीज़ ताईं मुंतकिल थिए थो। सिंध में सेहत जी सहूलतुनि जी फराहमीअ खे बहितर बणाइण ऐं सिंध मां अताई डॉक्टर्स जो अज़ाब ख़त्म करण लाइ क़ाइम सिंध हेल्थ केयर कमीशन जी कारकर्दगी बि सवालिया निशान बणियल। सिंध जे अस्पतालुनि में डॉक्टर्स जूं ड्यूटियुनि तां ग़ाइब हुजण मामूल बणियल। अक्सर हंधनि ते सैकड़ाट अमलो मरीज़नि जो इलाज कंदे नज़र अचे थो। कराची जी सभ खां वॾी सरकारी अस्पताल मां 36 करोड़ रुपया मालियत जूं कैंसर जूं दवाऊं चोरी कंदड़नि ख़िलाफ़ बि का कार्रवाई न थी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में असांखे ज्वाइन कयो आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में HIV, हेपेटाइटिस, TB, डेंगी ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ सिंध में सिहत खाते जा कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम हलनि पिया ऐं उन्हनि प्रोग्राम्स जी मजमूई तौर ते बजट केतिरी रखी वई आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में मुख़्तलिफ़ जेके ख़तरनाक जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जी रोकथाम जे लाइ या उन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ हिकिड़ा मख़सूस क़िस्म जा जेके आहिनि उहे प्रोग्राम जुड़ियल आहिनि। उहे जेके वर्टिकल प्रोग्राम आहिनि उन्हनि में स्टाफ बि अलॻि आहे ऐं उन्हनि जी बजेट बि अलॻि सां रखी वञे थी। इहे जेके वर्टिकल प्रोग्राम आहिनि उहे सिहत खाते जे मातहत कमु कनि था। पर जेकर इन्हनि जी पाण कारकर्दगी जो जाइज़ो वठूं था त उहा इन्हनि जी का ख़ासि नज़र नथी अचे ऐं ॾींहों ॾींहुं उन्हनि ख़तरनाक बीमारियुनि में जेके आहिनि उहे उन्हनि जे केसनि में वाधारो थिए थो। 2008 में हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जोड़ियो वियो ऐं इनखे तक़रीबन 18 साल थी विया आहिनि ऐं इन प्रोग्राम में तव्हां ॾिठो हूंदो त जेके सिंध में हेपेटाइटिस जा तमामु वॾे तादाद में हेपेटाइटिस B ऐं C जा तमामु वॾा केस आहिनि ऐं उन जी रोकथाम जे लाइ या जेके उन्हनि मरीज़नि जे इलाज जे लाइ के ख़ासि के क़दम न आहिनि कया। ऐं ही तव्हांखे जेको प्रोग्राम जेको हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम आहे उहो तव्हांखे गैर फ़ाल मिलंदो। उन्हनि जा अंग अखर तव्हां वटि न अची सघंदा।
छाकाणि जो हू हिकिड़ो जंहिं मक़सद लाइ ही इदारो ठाहियो वियो हो उहो मक़सदु हासिलु न थी सघिया आहिनि ऐं उहो डिपार्टमेंट जेको आहे या उहो जेको इदारो आहे या उहो जेको प्रोग्राम आहे उहो नतीजा न ॾेई सघियो आहे। ॿियो कमु आहे सिंध में घणनि माण्हुनि खे ख़बर ई न आहे त उन्हनि खे हेपेटाइटिस में उहे मुब्तला थी चुका आहिनि ऐं उन्हनि जी स्क्रीनिंग करण बि इन्ही प्रोग्राम जो कमु आहे। सही। पर तव्हां ॾिठो हूंदो त ही जेको हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम आहे उहो गैर फ़ाल आहे। उन खां अलावा आगाही मुहिम हलाइणी आहे त कहिड़नि कहिड़नि शयुनि खां बचिजे, याने जॾहिं ॾाढ़ी या शेव वग़ैरह कराइण वञनि था या ब्लड कढाइण वञनि था या किथे, उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके सबबनि जे करे या पाणी सिंखियो जेको पाणी आहे उहो पीअण खां जेको आहे उहो अवॉइड कनि। त मुख़्तलिफ़ जेके सबब आहिनि उन जे करे जेके हेपेटाइटिस थिए थी उन खां कीअं बचिजे ऐं कहिड़नि रीज़न्स जे करे इहो हेपेटाइटिस में माण्हू मुब्तला थिए थो, उन्हनि जे लाइ इनखे आगाही मुहिम हलाइणी आहे। उहा बि हिननि जी जेका आगाही मुहिम आहे उहा तव्हांखे कागज़नि में मिलंदी, आम माण्हुनि ताईं न आहे। त इहो हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जेको आहे उहो गैर फ़ाल बणियल आहे। हाणे ईंदासीं पाण एड्स कंट्रोल प्रोग्राम ते। त एड्स कंट्रोल प्रोग्राम बि तव्हां उन्हनि जा जेके केस आहिनि उहे तव्हांखे नज़र ई न ईंदा, मतिलबु उन्हनि जा केस लिकाया वेंदा। त हिन वक़्तु सिंध में एड्स ऐं HIV जा जेके आहिनि उहे केतिरा केस आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जे जेलनि में वेंदो उते बि HIV जा मरीज़ जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं ही सही नमूने सां स्क्रीनिंग कनि त वॾे तादाद में, हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे केस निकिरी ईंदा। ऐं रते देरे में बि हिकिड़ो जेको आहे उहो आउटब्रेक थियो हुयो। हाणे त ही इंडिपेंडेंट इदारो आहे SSC, उन जे मातहत जेके ही अस्पतालूं आहिनि, वलीका अस्पताल आहे या लांडी अस्पताल आहे या ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि उते बि धड़ाधड़ केस निकिरनि पिया। वरी उन खां अलावा डेंगी कंट्रोल प्रोग्राम जुड़ियल आहे, उन जी बि कारकर्दगी ज़ीरो ऐं उन डेंगी जा धड़ाधड़ केस जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदा ऐं इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उन जे ख़तरे हेठि अची वेंदियूं, केतिरनि जूं जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थियूं। उहो प्रोग्राम अलॻि सां जुड़ियल आहे सिहत खाते जो। वरी मलेरिया कंट्रोल प्रोग्राम जुड़ियल आहे। मलेरिया कंट्रोल प्रोग्राम में अलॻि सां जेके आहिनि उहे स्टाफ आहे, उनजी अलॻि सां हिकिड़ी बजेट आहे, उहे अलॻि सां जेके आहिनि कमु कनि था, पर उहो डिपार्टमेंट बि तव्हांखे गैर फ़ाल मिलंदो। वरी EPI बि आहे जेकी वैक्सीनेशन कंदा आहिनि। त अहिड़े क़िस्म जा जेके वर्टिकल प्रोग्राम जेके सिंध में जुड़ियल आहिनि उहे तव्हांखे गैर फ़ाल मिलंदा। ॼण माण्हुनि खे अकोमोडेट कयो हुजे, मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे या उन्हनि जे मिट माइटनि खे या उन्हनि जे घर वारनि खे जे अकोमोडेट करण जे लाइ ॼण ही इदारा ठाहिया विया हुजनि ऐं इन्हनि इदारनि जी कारकर्दगी जो जॾहिं जाइज़ो वठंदासीं त उहा ज़ीरो हूंदी। तव्हां ॾिसो त सिंध ॼण सॼी जेका तव्हां अस्पतालनि जो जाइज़ो वठो उते तव्हांखे बेड न मिलंदो। सॼी सिंध जेका आहे उहा ॼण बीमारियुनि में विकिरजी वई आहे। HIV हुजे, हेपेटाइटिस B हुजे, C हुजे या डेंगी या मलेरिया हुजे या TB वारो मर्ज़ हुजे, त सॼी सिंध में जेके आहिनि उहे हाणे लखनि जी तादाद में इन्हनि बीमारियुनि में माण्हू मुब्तला थी विया आहिनि ऐं उन्हनि बीमारियुनि खां कीअं बचिजे ऐं उन्हनि जो ही कमु आहे उन्हनि प्रोग्रामनि जो त सही नमूने सां माण्हुनि में आगाही मुहिम हलाइनि। ऐं उनखां अलावा सिहत खाते खे घुरिजे त ही जेके हेल्थ केयर कमीशन जो जेको इदारो जुड़ियल आहे त उन जी कारकर्दगी खे बहितर बणाइनि, तॾहिं वञी बीमारियुनि ते कंट्रोल अची सघे थो। सगीर, हाणे इहो ॿुधायो त हेपेटाइटिस बाबति गॾियल क़ौमुनि जे इदारे WHO जी रिपोर्ट में कहिड़ा कहिड़ा तफ़सील शामिल आहिनि ऐं इन रिपोर्ट में के सिफ़ारिशूं साम्हूं आयूं आहिनि त असांजे नाज़रिन सां शेयर कजो। बिल्कुलु, हेपेटाइटिस जे हवाले सां जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे पाकिस्तान जे हवाले सां, त उहा इंतिहाई गिणती जोगी आहे ऐं 1 करोड़ खां वधीक जेके आहिनि उहे हेपेटाइटिस जा केस हुजण जी निशानदेही थी आहे। त जेका WHO जी जेका रिपोर्ट आहे उन रिपोर्ट में जेको चयो वियो आहे त पाकिस्तान जेको आहे दुनिया में हेपेटाइटिस C जो सभ खां वॾो जेको आहे उहो मर्कज़ बणिजी चुको आहे। यानी दुनिया जे हिसाब सां हेपेटाइटिस C जा जेके केस आहिनि उहे पाकिस्तान में वधीक आहिनि। हाणे गॾियल तौर ते जेकॾहिं हेपेटाइटिस B ऐं C जो जेको अंगनि जो जाइज़ो वठूं या उन्हनि खे इन्हनि केसनि खे जेकॾहिं गॾायूं त उन्हनि जो तादाद जेको आहे 1 करोड़ 38 लख जेको आहे उन्हनि में ॿुधायो वियो आहे ऐं लॻभॻि 88 लख जेके आहिनि या 88 लख खां 1 करोड़ ताईं माण्हू जेके आहिनि उहे हेपेटाइटिस C में मुब्तला आहिनि। त इहा WHO जी रिपोर्ट आहे। उनमें केस छो पिया वधनि उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे रीज़न्स ॿुधाया विया आहिनि। त हिकिड़ो इहो आहे त
जेका उहो जेके सिरिंजूं इस्तेमालु थियनि थियूं उनजो ॿीहर इस्तेमालु कयो वञे थो ऐं गैर महफ़ूज़ तरीक़े सां इंजेक्शन जो जेको आहे उहो इस्तेमालु थिए थो। इहे बि सबब आहिनि। इन जे करे जेके आहिनि उहो वायरस जेको आहे हिकु मरीज़ खां ॿिए मरीज़ में मुंतक़िल थी वञे थो। अहिड़ी रीति जेके गैर रजिस्टर्ड जेके ब्लड बैंकूं आहिनि उन्हनि मां जेका रत वठण सां जेको आहे उहो हेपाटाइटिस पखिड़िजण जो जेको आहे उहो वॾो सबबु ॿुधायो वियो आहे। ऐं सिंध में जेके वरी अतई जेके डॉक्टर्स आहिनि या जेके गैर मयारी जेके क्लिनिकूं हलनि थियूं, जेके गैर रजिस्टर्ड जेके क्लिनिकूं हलनि थियूं या जेकी तरबियत जंहिंखे आहे ई कोन अमले खे या जेकी ॾंदनि जो जेको इलाजु कनि था ऐं उहो अमलो जेको आहे उहो तरबियत याफ़्ता बि न आहे, उहो डॉक्टर बि न आहिनि, उन्हनि जे करे जेको आहे उहो हेपाटाइटिस जो जेको आहे उहो मर्ज़ फैलिजे थो। उन खां अलावा या मुख़्तलिफ़ जेके सैलून ते माण्हू वञनि था या ब्यूटी पार्लर्स ते वञनि था उते बि जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ जेके आहिनि उहे औज़ार उते इस्तेमालु थियनि था ऐं हिकु ई जेको आहे उहो ब्लेड जेको आहे उहो इस्तेमालु थिए थो। अहिड़े इन जे करे ई जेको वायरस उहो ॿियनि माण्हुनि ॾांहुं मुंतक़िल थिए थो। त उन में वरी मुख़्तलिफ़ हाणे सिफ़ारिशूं ॾिनियूं आहिनि इन रिपोर्ट में त सॼे मुल्क में जेको आहे उहो हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग मुहिम हलाई वञे। त इहा ज़ाहिर सिंध में त हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जुड़ियल आहे, उहो त गैर फ़ाल आहे, पर उन रिपोर्ट में इहा सिफ़ारिश कई वई आहे त जेका हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग कई वञे त जीअं माण्हुनि खे जीअं सरकार खे ख़बर पवे त सिंध समेत सॼे मुल्क में केतिरा माण्हू जेके आहिनि हेपाटाइटिस बी ऐं सी में जेके आहिनि उहे मुब्तला आहिनि। इन जे करे स्क्रीनिंग मुहिम तेज़ कई वञे। उन खां अलावा हेपाटाइटिस बी जी वैक्सीनेशन जेका आहे उहा 100% कवरेज ताईं जेको आहे उनखे पहुचाए वञे। यानी ही माण्हू जेके आहिनि यानी उहे जेके इदारा आहिनि उहे उन्हनि जी कवरेज जो जेको रेशो तमामु घटि आहे। ऐं रिपोर्ट में इहो बि जेका उहा सिफ़ारिश शामिलु आहे त सरकारी या जेकी प्राइवेट जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में हिकु भेरो इस्तेमालु थींदड़ सिरिंज जेका आहे उहा लाज़मी करार ॾिनी वञे ऐं सभिनी जेके ब्लड बैंकूं आहिनि उन्हनि जी निगरानी कई वञे ऐं रत जी मुकमल स्क्रीनिंग खे यकीनी बणायो वञे। इहे सिफ़ारिशूं आहिनि ऐं इहे समूरनि इहा रिपोर्ट जेका आहे उहा WHO तरफ़ां जेका उहा शाया कई वई आहे ऐं उन में इहे हक़ीक़तूं शामिल त तक़रीबन 1,38,00,000 जेके आहिनि माण्हू उहे हेपाटाइटिस में मुब्तला आहिनि। उन में सिंध में बि जेके आहिनि उहे 20 खां 30 लख माण्हू जेके आहिनि उहे हेपाटाइटिस में मुब्तला हुजण जी निशानदेही कई वई आहे। सगीर अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जो अॻूणो PD ख़ादिम कुरैशी साहब। अस्सलाम वालेकुम ख़ादिम कुरैशी साहब। वालेकुम सलाम। वरी मेहरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ख़ादिम कुरैशी साहब, हेपाटाइटिस जा केस सिंध में वधनि पिया, उन जी रोकथाम लाइ प्रोग्राम बि जुड़ियल आहे, उन जा अव्हां PD बि रहिया आहियो। तव्हांखे छा थो लॻे त केसनि में वाध छो थी रही आहे ऐं इन्हनि केसनि में वाध जो सबबु छा आहे? ॾिसो, जेको हेपेटाइटिस आहे उहो बेसिकली ऑटोइम्यून डिज़ीज़ आहे ऐं वायरल डिज़ीज़ आहे। उनजे स्प्रेड थियण जा उनजे वधण जा मुख़्तलिफ़ कारण आहिनि। जीअं हाणे फ़र्क़ु कयो त मदर टू बेबी, अगरि माउ खे हेपेटाइटिस आहे त उहा कन्वर्ट थींदी बेबी जे अंदरि, या जेकॾहिं ब्लड ट्रांसफ्यूजन किथां थिए थी ऐं उन ब्लड में उन जे हेपेटाइटिस जा जरासीम मौजूदु आहिनि त उन ॿिए मरीज़ खे उहा मुंतक़िल थींदी। ऐं टियों जेके ख़ासि तौर ते मां चवंदुसि इनखे अंदरूनी सिंध में जेके असांजा नाई आहिनि, बाबर आहिनि, उहे जेके शेव लाइ सामान इस्तेमालु कनि था उहो नॉन कंटेमिनेटेड आहे, उहो इस्तेमालु थींदो त उहो उन में मुंतक़िल थींदो। या अहिड़े तरीक़े सां जेके डेंटल सर्जन आहिनि उहे तव्हांजे ॾंदनि में जेके औज़ार इस्तेमालु कनि था, ख़ासि तौर ते वरी मां चवंदुसि त अंदरूनी सिंध जे अंदरि उन्हनि में स्टरलाइज़ेशन जो कोमल तक नज़र नथो अचे। इहो हिकिड़ो वॾो सबबु आहे जो जॾहिं माण्हू ॾंद ठाराइण वञे थो या ॾेखारण वञे थो ऐं उन्हनि औज़ारनि खे इस्तेमालु कयो वञे थो, इहो हिकिड़ो वॾो ज़रियो आहे उनखे मुंतक़िल थियण जो। ऐं हिकिड़ो ॿियो जेको वॾो ज़रियो आहे उहो आहे जनरल प्रैक्टिस, जंहिंमें क्लिनिक्स जेके असां चऊं कि तुर्त इलाज करण लाइ जेके नॉन डॉक्टर असांजे अंदरूनी सिंध में कमु कनि था, उहे जेके सिरिंजिस खे इस्तेमालु कनि था उहे न त स्टरलाइज़ आहिनि ऐं हिकु मरीज़ खां ॿिए मरीज़ में इस्तेमालु थिए थी, जंहिंजे करे HIV एड्स ऐं हेपेटाइटिस ॿई उन में मुंतक़िल वॾो ज़रियो आहे। ऐं चोथों त जेकॾहिं तव्हां कंहिंजो नेल कटर इस्तेमालु कयो था
फ़र्क़ु कयो कि हिकिड़े मरीज़ खे नील ऑलरेडी हेपेटाइटिस आहे ऐं नील कटर हुन इस्तेमालु कयो था, इहो हिकिड़ो ज़रियो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आम माण्हू खे आहे, तव्हांजे वसां इहो चवंदुसि त असांजे ॻोठनि में ख़ासि तौर ते जेको सर्कमसिशन या तौर जेके था चऊं, उहे गैर मुस्तनिद डॉक्टर त न चवां, उहे आम जेके नाई कराईंदा आहिनि, उहे जेको औज़ार इस्तेमालु कनि था उहे बि कंटामिनेटेड हूंदा आहिनि। जॾहिं त असां वटि हेॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि, उन्हनि खे स्टरलाइज़ सामान जे थ्रू कयो वञे त शायदि इहो मुंतक़िल थियण जो ज़रियो न बणिजे। ऐं ॿियो हिकिड़ो वॾो इहो ज़रियो आहे त जेके असांजे ब्लड ट्रांसफ्यूजन जेके आहिनि, जिते खून जी तब्दीली थिए थी, उहे जेके खून वठनि था, जेको मुंहिंजे वक़्त में ॾिठो वियो त उहे ख़ासि तौर ते जेके यूरिन एडिक्टेड आहिनि या किस्म जा मरीज़ आहिनि, उन्हनि खां ख़रीद कंदा आहिनि ऐं उहे विकिरो कंदा आहिनि। उहे बि हिकिड़ो वॾे मुदो ज़रियो आहे हुन में मुंतक़िल थियण जो। ऐं आउं इहो चवंदुसि त ख़ासि तौर ते रेज़र्स जेके आहिनि उहे मुंतक़िल थियण जो जेको ज़रियो आहिनि। ऐं ॿियो लेबर मैटरनिटी होम जेके ख़ासि तौर ते वॾे अस्पताल खे त नथो चई सघिजे, पर नंढियूं जेके नंढियूं अस्पतालूं आहिनि, उन्हनि जेके औज़ार इस्तेमालु थियनि था, उहे बि हिकिड़ो वॾो हुनजो हिकिड़ो ज़रियो आहिनि। तंहिंजे करे असांखे इन्हनि ॻाल्हियुनि खे अवाम खे आगाही ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। अहिड़नि शयुनि खां पासो कयो वञे जेके हुन मुंतक़िल थियण जो ज़रियो आहे। जी अदी। अच्छा ख़ादिम साहब, तव्हां पीडी रहिया आहियो ऐं 2-3 साल थिया आहिनि, तव्हां हाणे त रिटायर थी विया आहियो, पर तव्हांखे छा थो लॻे त जेको ही 2008 खां वठी हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जेको जुड़ियल आहे, छा उहो सही नमूने सां सिंध में कमु करे पियो? बाक़ाइदे सां सिंध में उहो स्क्रीनिंग जो जेको रेशो आहे, छा उन वधायो आहे? ऐं आगाही मुहिम जेका माण्हुनि में पैदा करणी आहे त हिननि जेके तव्हां रीज़न्स ॿुधायो पिया त इन शयुनि खां आवाम खे बचिणो आहे, छा उहो पंहिंजो जेको प्रोग्राम आहे जेको जंहिं मक़सद लाइ उहो जुड़ियो, उहो तव्हांखे लॻे थो त उहो सही नमूने सां कमु कंदो हुयो या हिन वक़्तु करे पियो, या इहो लाभाइतो जेको आहे न आहे? न, इन में ॿ टे ॻाल्हियूं मां वाधू कंदुसि जी। त जिन वक़्त में मां हुयुसि उन वक़्तु असां सिंध डिपार्टमेंट खे आगाही ॾिनी, बल्कि असां उन्हनि खे इहा प्रेज़ेंटेशन ॾिनी। हिकिड़ी त स्क्रीनिंग आहे जंहिंमें असांखे ख़बर पए थी त केतिरा मरीज़ आहिनि ऐं उन्हनि जो इलाजु थियणु खपे या उन्हनि ते तवजो ॾियणु खपे। पर उहे माण्हू जिन जी असांखे ख़बर ई न आहे, त उनजो वाहिद ज़रियो हूंदो आहे अवाम खे आगाही ॾियणु। उन वक़्तु काफ़ी जेको आहे हुन ते तवजो ॾिनी वई हुई। हींअर हुन ते मूंखे थोरी घटि थी नज़र अचे, जंहिंखे हेल्थ डिपार्टमेंट खे हुन ते तवजो ॾियणु खपे, छाकाणि हिन 2 सेगमेंट आहिनि। हिकिड़ो सेगमेंट उहो आहे त जेकॾहिं मरीज़ थी विया उहे स्क्रीनिंग तव्हांखे ख़बर पवंदी। हिकिड़ा उहे जिनखे ख़बर ई न आहे त मूंखे हीअ आहे, हीअ बीमारी आहे, उनखे तव्हां कीअं कंदव या ॿियनि माण्हुनि कीअं बचाईंदव, उहो वाहिद ज़रियो जेको आहे उहो आहे अवाम खे आगाही ॾियणु। ऐं उनखे आगाही लाइ खोड़ टूल्स आहिनि, सोशल मीडिया आहे, प्रेस आहे ऐं डोर टू डोर। ऐं त चवां त स्कूल वॾो ज़रियो आहे। मुंहिंजी त हेल्थ डिपार्टमेंट खे इहा गुज़ारिश थींदी ऐं मां त स्कूल वारनि खे बि तालीम इदारे वारनि खे गुज़ारिश कंदुसि त इहो हिकिड़ो चैप्टर रखियो वञे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण लाइ, आगाही ॾियण लाइ, त जीअं नंढनि ॿारनि खे इन मुंहिंजी मर्ज़ जी ख़बर पइजी सघे। ॾिसो सिंध में सर हिकिड़े पासे हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जुड़ियल आहे, उन जा त तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु उन जा नतीजा साम्हूं न पिया अचनि। ॿिए पासे वरी सिंध हेल्थ केयर कमीशन जुड़ियल आहे ऐं तव्हां पाण ई ॿुधायो पिया त सिंध में जेके अतई डॉक्टर बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके उहे कार्रवाइयूं करणु घुरनि। सिंध में गैर रजिस्टर्ड जेके ब्लड बैंकूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, त छा उहो इदारो बि तव्हांखे लॻे थो त उनजी का कारकर्दगी साम्हूं अचे पई त जीअं इन केसनि में का घटिताई थिए? न, बिल्कुलु मां तव्हांजे हिन ॻाल्हि ते एग्री आहियां त जेको हेल्थ केयर कमीशन ठहियो उहो पंहिंजा इन मामले में उहे पंहिंजा जेके मक़सद माणे न सघियो आहे जेके हुनखे हासिल करणु खपंदा हुआ। ऐं ख़ासि तौर ते मां ॾिठो आहे त वॾनि अस्पतालनि खे हेल्थ केयर कमीशन जेको आहे हुनखे ॾिसे बि थी या हुन ते उहो थी करे त हिनखे रजिस्टर्ड थियणु खपे। पर जेके नंढा आहिनि, नंढा ॻोठ आहिनि, जिते नंढियूं अस्पतालूं आहिनि, नंढियूं जिते इहो सॼो कमु थिए पियो, हुन ते तवजो मूंखे नज़र कान थी अचे जेके हुनखे तवजो ॾियणु खपंदी आहे। अंदाज़े जे मुताबिक़ सर सिंध में केतिरा केस जेके हूंदा उहे हेपेटाइटिस B ऐं C जा हूंदा अंदाज़े जे मुताबिक़? छाकाणि जो जेका WHO जी रिपोर्ट जेका साम्हूं आई आहे उन में त तक़रीबन 1.25 करोड़ जेके आहिनि उहे केस पाकिस्तान में मौजूदु हुजनि जी उन्हनि निशानदेही कई आहे। सगीर, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, जेके तव्हां वटि हिकिड़ो मिंट आहे
त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त केस तइदाद केतिरो हूंदो। जॾहिं आउं नवाबशाह में विज़िट ते वियो हुउसि त उते जज साहब आयो हो जी ऐं जज साहब खे इहा के ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी त हिते जेको साइट आहे हेपेटाइटिस ई उहा सही कमु कोन थी करे। हुन चयो त मुंहिंजी टेस्ट करायो। मूं हुन जी उतां टेस्ट कराई ऐं ॿाहिरां बि कराई। जी रिज़ल्ट असांजो बि साॻियो हुयो, ॿाहिरां बि साॻियो। इन खां पोइ जज साहब चयो त मुंहिंजो ॻोठ जा 80% माण्हू हेपेटाइटिस जा शिकार आहिनि। जज साहब इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे ॻोठ 80% माण्हू इन मुसीबत जा शिकार आहिनि। उहो सांगड़ सां तालुक रखंदो। हाणे तव्हां ॿुधायो त स्क्रीनिंग न आहे, स्क्रीनिंग थिए त ख़बर पए त तव्हांजा केतिरा। अच्छा, स्क्रीनिंग करण बि सर हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जो ई जेको आहे उहो उनजो ई कमु आहे। त हू त जेको आहे उहो जेको प्रोग्राम जेको आहे उहो गैरफ़ाल नज़र अचे थो। त इहो चई सघिजे थो सॼी सिंध हेपेटाइटिस B ऐं C में वकोड़जी वई आहे? न, सॼी सिंध खे त असां नथा चई सघूं, छाकाणि त जेका हिकिड़े ॻोठ जो सर हिकिड़े ॻोठ जो 80% जेके माण्हू रुगो हेपेटाइटिस में मुब्तला हुजनि त सिंध जी छा सूरत हाल हूंदी? न, मुख़्तलिफ़ एरियाज़ हूंदा आहिनि। फ़र्क़ु इहो त सांगड़ आहे, हुन में जेका हुन ॿुधाई असांखे ॻाल्हि उहा ॿुधाई पाणीअ जी। पाणी हुते हिकिड़ा हेपेटाइटिस उहो आहे जेको ऑटोइम्यून डिज़ीज़ आहे, हिकिड़ी उहा जेको वायरल आहे, हिकिड़ी जेको वाटर बॉर्न आहे। उनजे इलाइक़े में वाटर बॉर्न हुयो, ज़रूर न आहे त उहा शइ जेको आहे ॿी ख़ासि में पहुची। त उहो मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ सेक्टर आहिनि। उहो जॾहिं स्क्रीनिंग थींदी प्रॉपर त पोइ ख़बर पइजी सघंदी असांजो रेशियो फलाणे इलाइक़े में केतिरो आहे। पर आउं सम्झां थो त 40% खां मथे आहे। ठीकु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी ख़ातिम कुरैशी साहब। सगीर हाण पाण HIV जो ज़िक्र कंदासीं, जंहिं सिंध में ख़तरनाक शिकल इख्तियार करे वरिती आहे। सभ खां पहिरियां कराची जी वलीका इस्पताल बाबति ॿुधायो त इहा ॿारनि में HIV फैलाइण जो गढ़ कीअं बणी आहे ऐं हिन वक़्तु इन इस्पताल में छा सूरत हाल आहे? ॾिसो, सिंध में जेको HIV जो मर्ज़ आहे उहो त वॾे अरसे खां हलंदो अचे पियो ऐं इन मर्ज़ जी रोकथाम जे लाइ या माण्हुनि जी स्क्रीनिंग जे लाइ या उन्हनि मरीज़नि जो इलाज जे लाइ या इन मर्ज़ खां कीअं बचिजे उन्हनि जी जेका आगाही मुहिम हलाइण जे लाइ एड्स कंट्रोल प्रोग्राम जेको आहे उहो शुरू कयो वियो सिंध हुकूमत तरफ़ां। ऐं उहो प्रोग्राम जेको आहे वॾे अरसे खां ॼण लॻे थो को गैरफ़ाल आहे। ऐं हीअ जेका वलीका इस्पताल आहे इहो उन खां त अलॻि आहे सिहत खाते खां, पर सिंध में मौजूदु आहे। ऐं वलीका इस्पताल जेका आहे उहा लेबर खाते जे मातहत इदारो आहे सेसी। हीअ सेसी डिपार्टमेंट जी ही इस्पताल आहे। उते इहे केस जेके आहिनि उहे लिकाया विया। हीअ गुज़िरियल साल जी ॻाल्हि आहे जॾहिं इहे कुझु केस ज़ाहिर थिया त जेकी सीनियर जेकी वलीका इस्पताल जा जेकी सीनियर मेडिकल जेके ऑफिसर्स हुया या अमलो हुयो उनखे बाक़ाइदे सां इहे हिदायतूं जारी कयूं वयूं त इहे केस जेके आहिनि ॿाहिरि न अचणु घुरिजनि। इहा सूरत हाल चुप उन्हनि खे चुप करायो वियो। उन खां पोइ इन मामले जा जेके आहिनि उहे केस वधणु शुरू थिया ऐं इन मामले जी इंक्वायरी थी। हाणे इन इंक्वायरी रिपोर्ट में इहे हक़ीक़तूं साम्हूं आयूं आहिनि त इहा उन्हनि इस्पताल इंतिज़ामिया जी नाहिली जेका आहे उन्हनि जी लापरवाही आहे ऐं उन्हनि तमामु इहो वॾो ॾोह कयो आहे केस लिकाए करे। उन जे करे तमामु वॾा केस ज़ाहिर थिया आहिनि। पहिरीं 78 केस हुया, हाणे 104 थिया आहिनि। पर अॼु रिपोर्ट अचे पई त सिर्फ़ु वलीका इस्पताल में न पर उते लांडी इस्पताल में बि जेके आहिनि उहे केस ज़ाहिर थिया आहिनि। त सही नमूने सां अगरि सॼी सिंध में स्क्रीनिंग थिए त तक़रीबन हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे HIV जा केस निकिरी ईंदा। छाकाणि जो हिते सॼी सिंध में ॼण कोस घरूं आहिनि इस्पतालूं। उते जेको सिरिंजूं जेके आहिनि उहे हिकु भेरो इस्तेमालु न पियूं थियनि, बार बार इस्तेमालु कयूं वञनि थियूं। औज़ार जेके आहिनि उहे पंहिंजा तब्दील नथा कनि, जेके मेडिकल वारा औज़ार आहिनि या जेके सैलून ते जेके औज़ार इस्तेमालु कया वञनि था उते कंहिं बि क़िस्म जी का एक्शन जेको आहे हुकूमत तरफ़ां नथो कयो वञे। या जेका हेल्थ केयर कमीशन जो जेको पंहिंजो उन्हनि खे जेको किरदारु अदा करणु घुरिजे उहो नथो कयो वञे। उन्हनि जूं जेके मंथलियूं ॼण सॼी सिंध में सेट आहिनि, छाकाणि जो इहे हर जाइ ते अतई डॉक्टर मौजूदु आहिनि ऐं उहो माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾनि था। इन जे करे HIV ऐं हेपेटाइटिस जा केस जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। ऐं इन सभ खां वधीक जेको हिन वक़्तु किरदारु अदा करणु घुरिजे उहो आहे एड्स कंट्रोल प्रोग्राम जो। ऐं उनखे ख़ासि तौर ते उन प्रोग्राम खे ऐं ॿियो सिहत खाते खे आगाही मुहिम हलाइणु घुरिजे त हीअ HIV खां कीअं बचिजे ऐं बाक़ाइदे सां उनजे लाइ हिकिड़ा सेमिनार कोठाया वञनि। गली गली उते UC लेवल ते बाक़ाइदे सां माण्हुनि खे ॿुधायो वञे त इन्हनि शयुनि खां बचिजे। ऐं जेकॾहिं ऐं उनखां अलावा जेके माण्हू इन मर्ज़ में मुब्तला थिया आहिनि त घणनि माण्हुनि खे त ख़बर ई न हूंदी, सालनि जा साल
माण्हू हू टेस्टूं ई नथा कराइनि त उन ही स्क्रीनिंग कराइण या उन्हनि जा टेस्ट कराइण बि जेको आहे उहो इन प्रोग्राम जो ई कमु आहे त सही नमूने सां अगरि स्क्रीनिंग थींदी त इहे केस अञा वधीक ज़ाहिर थींदा ऐं उन्हनि जो इलाज बि थी सघंदो ऐं इन जी माण्हुनि खे ॼाण बि मिली सघंदी त इन खां कीअं बचिजे। सही। सगीर, सिंध में सेहत जी सहूलियतुनि जी फराहमी खे बहितर बणाइण ऐं सिंध मां अताई डॉक्टर्स जो अज़ाब ख़तम करण लाइ सिंध हेल्थ केयर कमीशन बि क़ाइमु थियल आहे, पोइ आख़िर उहा छा पई करे? ॾिसो, हेल्थ केयर कमीशन जो इदारो त तमामु बहितरीनु ठाहे वियो, पर जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो उहो मक़सदु हासिलु न थी सघिया। ॼण उन्हनि पंहिंजो इन इदारे खे ॼण कारोबार ठाहे छॾियो हुजे, छाकाणि जो सिंध में सभ खां वॾे में वॾो जेको आज़ार आहे उहो आहे अतई डॉक्टर्स जो। सही। तव्हां बहिराड़ी वारनि इलाइक़नि में वेंदो, अॼु बि उते अतई डॉक्टर्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। सिरिंजनि जो जेको आहे उहो बार बार जेके आहिनि उहे इस्तेमालु कनि था ऐं औज़ार जेके आहिनि उन्हनि जा पुराणा आहिनि ऐं इन जे करे माण्हू जेके आहिनि जेकॾहिं उहो माण्हू हेपेटाइटिस में मुब्तला थिए थो त वरी उन खां पोइ वायरस जेको आहे उहो ॿिए माण्हू न मुंतक़िल थिए थो ऐं ईअं ई HIV थिए थी। त सभ खां पहिरीं इन्हनि हीउ जेको इदारो हुआ आहे उहो सही नमूने सां जेकॾहिं कमु करे ऐं अतई डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कार्रवायूं करे, ही कार्रवायूं नाले मातर जेको आहे उहो करे थो। हाणे त इन जूं कार्रवायूं ई बंदि थी वियूं आहिनि ऐं सिंध में आसानी सां ऐं अतई डॉक्टर्स जेके आहिनि उहे कमु कनि पिया। कराची हुजे, हैदराबाद हुजे, मीरपुर ख़ास हुजे या शहीद बेनज़ीराबाद हुजे या सखर हुजे या लाड़काणा हुजे, सिंध जे समूरनि ज़िलनि में जेके आहिनि अतई डॉक्टर्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। पर ही जेको कमीशन जेका हेल्थ केयर कमीशन आहे सिर्फ़ु नाले मातर जेके आहिनि उहे कार्रवायूं करे पई, उन्हनि खे नोटिस ॾेई करे ऐं वक़्ती तौर ते उन्हनि खां सील करे बाद में उहो मामिलो जेका हल करे वरी उहा साॻे नमूने सां ॿीहर जेके आहिनि उहे अतई डॉक्टर जेके आहिनि इंसानी जानुनि सां ॿीहर खेॾणु शुरू करे छॾनि था। त उन खां अलावा सरकारी अस्पतालनि में जेके प्राइवेट जेके अस्पतालूं आहिनि उते बि ही सही नमूने सां कमु नथा कनि। उते बि कोस घर जेके आहिनि बणियल आहिनि, उते जेके सफ़ाई सुथराई ऐं बहितर नमूने सां जेके इन जा टर्म्स ऑफ कंडीशन्स आहिनि, जेकॾहिं उते सही नमूने सां ही इदारो कमु करे त काफ़ी हद ताईं जेका उहा बहितरी अची वेंदी। हेपेटाइटिस ऐं HIV जे केसनि में बि जेका उहो कंट्रोल थी सघे थो। पर हिन इदारे जी जेको पंहिंजो किरदारु आहे या जेको हिन जो कमु आहे उहो नथो कयो वञे ऐं सिंध में हर महीने जेके आहिनि उहे नाले मातर कार्रवायूं करे, प्रेस रिलीज़ जारी करे ऐं जान छॾाए छॾनि था ऐं उहे साॻा जेके अतई डॉक्टर्स आहिनि जेके हज़ारनि जी तादाद में सिंध में मौजूदु आहिनि उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी कई वञे। सगीर, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिहत जे मामलनि जो माहिर डॉक्टर सिकंदर इकबाल साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। वरी मेहरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। डॉक्टर साहब, सिंध में मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जा केसिस वधी रहिया आहिनि। हेपेटाइटिस हुजे या HIV, उन जा सबब छा थी सघनि था? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू त तव्हां कहिड़े इम्पोर्टेंट ऐं सेंसिटिव इशू ते ये प्रोग्राम रखियो आहे। अच्छा, सिंध जे ऐं पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में ये हेपेटाइटिस ऐं जेकी HIV आहे ये घणो सेंसिटिव मैटर आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेकी साॻी आहे कि हेपेटाइटिस ऐं जेको BC जेकी आहे ऐं HIV इन्हनि ॿिन्हिनि जा जेको स्प्रेड जा तरीक़ा आहिनि वो साॻा आहिनि तक़रीबन। अब रीज़न जेको सिंध जे हवाले खां असां चऊं या पाकिस्तान जे हवाले खां त सभ खां वधीक जेको मसइलो आहे ये जेको गैर ज़रूरी इंजेक्शन जेको माण्हू हणाइनि था ही रीज़न आहे। इनके करे बहराड़िया में या जेको अंडर प्रिविलेज एरिया आहिनि या ॻोठ आहिनि उते जेको क्वैकरी घणी आहे, डॉक्टर क्वालिफाइड मौजूदु न आहिनि ऐं जेको माण्हू आहे उनजो जेको नफ़सियाती ट्रेंड आहे त इंजेक्शन या सुई जेकी आहे जल्दी इलाज में फ़ाइदो कंदी आहे। इन करे गैर ज़रूरी इंजेक्शन जे करे, क्वैकरी जे करे ऐं उनखां अलावा जेको अहिड़ा ब्लड जा जेको बैंक आहिनि या लेबोरेटरी आहिनि जिते प्रॉपर इन्फेक्शन प्रिवेंशन ऐं कंट्रोल जी टेक्निक या स्क्रीनिंग हुजल ब्लड न हूंदो आहे, इन करे मोस्टली ये केस वधंदा आहिनि। अच्छा जी सर। सिकंदर साहब, सिंध में जेको HIV एड्स कंट्रोल प्रोग्राम जुड़ियल आहे, ठीकु आहे, त सिंध में इहो प्रोग्राम केतिरे हद ताईं तव्हांखे लॻे थो इहो फ़ाल आहे ऐं ॿियो इहो थोरो तफ़सीली ॿुधाइजो त HIV जा केस आख़िरकार लिकाया छो था वञनि? सर, मां हिकिड़ी ॻाल्हि चवां, HIV
ते मां बि घणो कमु कयो आहे। जी HIV मां ॿुधायां सर, HIV जेको मेन रीज़न आहे न जी उहो स्टिग्मा ऐं डिस्क्रिमिनेशन। इन करे त मुआशरे में HIV जे हवाले सां जेको पेशेंट पॉज़िटिव ईंदो आहे, मुआशरे जो हिकिड़ो ई कॉन्टेक्ट थींदो आहे त हिन जो कोई बिहेवियर अहिड़ो हूंदो या ग़लति कम वारो बिहेवियर हूंदो, त इन करे हिनखे HIV जेको इन्फेक्टेड थियो आहे। अच्छा, इशू छा आहे स्टिग्मा ऐं डिस्क्रिमिनेशन, यानी समाजी जेको कलंक थींदी आहे या मुआशरा माण्हू खे बदनामी जो टेग हणींदो आहे। इन करे जेको आहे मोस्टली रीज़न आहे त जेको केस पॉज़िटिव थींदा आहिनि उहो कॾहिं बि पाण खे डिस्क्लोज न कंदा आहिनि। त इन करे सॼा जेको केस अहिड़ा न आहिनि पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में, सिंध जे कॉन्टेक्स्ट में ज्यादा केस अहिड़ा न आहिनि जेको पंहिंजे बिहेवियर जे करे इन्फेक्ट थींदा आहिनि। मोस्टली ॿारनि में, फीमेल्स में मैक्सिमम केस अहिड़ा आहिनि जेको कोई ब्लड जे करे, जेको इन्फेक्टेड सिरिंज जे करे, जेको उन्हनि जे पार्टनर जे करे। क्योंकि ॿार खे जेको थींदो आहे, जो मां अगरि मुतासिर आहे ऐं माइनि खे जेको आहे मोस्टली उन्हनि जे हस्बैंड खां ट्रांसमिट थींदी आहे बीमारी, पोइ मां जो जीअं ॿार पैदा थींदो आहे त उन प्रेगनेंसी में मां पंहिंजो HIV वायरस ॿार खे शिफ्ट कंदी आहे। त बेसिकली स्टिग्मा ऐं माण्हुनि सां डिस्क्रिमिनेशन ही रीज़न आहे त माण्हू लिकाईंदा आहिनि। अच्छा, लिकाइण सां छा आहे त माण्हू जेको हिकिड़ो माण्हू आहे उहो घटि में घटि पाण यानी जेको डायग्नोस न थी आहे उनमें घणे माण्हुनि खे इन्फेक्ट करे सघे थो। अब साॻे माण्हू खे अगरि सिरिंज इस्तेमालु थी ऐं हू सिरिंज ॿिए माण्हू खे लॻंदी त उहो डेफिनेटली मुतासिर थी वेंदो। इन्हनि जे करे बेसिकली बीमारी हले थी। ऐं ॿियो जेको तव्हांजो क्वेश्चन आहे सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम, मां तव्हांखे ॿुधायां प्रोग्राम जेको आहे कोशिश करे, कोशिश सिंध बि हले थी, अवेयरनेस बि हले थी, मगर इशू छा आहे सिंध जी आबादी अराउंड लगभग 50 मिलियन आहे। अराउंड नॉन जेको अगरि जेको तव्हां सम्झो था, अगरि गवर्नमेंट जे अलावा जेको पॉपुलेशन जा अहिड़ा माण्हू जेको माहिर आहिनि ॿुधाइनि था अराउंड 4.5 या 5 करोड़ आबादी सिंध जी आहे। अब इन्हनि में छा आहे त शहरनि में जेको आबादी आहे वो अराउंड 40% इन बिटवीन शहरनि में आहे, बाक़ी बहराड़ीअ में 60% माण्हू बीठा आहिनि। हू माण्हू एतिरा एजुकेटेड न आहिनि, एक्सेस टू ट्रीटमेंट न आहे, अवेयरनेस वहाँ बिल्कुलु घटि आहे। इन करे जेको आहे उते एक्सेस घणी मुश्किल आहे। ऐं प्रोग्राम जेको स्क्रीनिंग बि कंदो आहे ऐं माण्हुनि खे अवेयरनेस बि ॾींदो आहे, पर मेन टू मेन या कम्युनिटी टू कम्युनिटी करण लाइ असांखे मास लेवल ते इनजी हिकु आगाही मुहिम हलाइणी पवंदी। ऐं कम्युनिटी पाण जीअं मौलवी थींदा आहिनि, रिलीजियस लीडर्स आहिनि, उस्ताद स्कूल जा आहिनि, या कम्युनिटी लीडर्स आहिनि, काउंसलर्स आहिनि, हर सतह ते जीअं माण्हू जो स्टेक कम्युनिटी में आहे, जेसि ताईं हू पाण स्टेक न वठंदो तेसि ताईं सिंध जे हर माण्हू तां असां ही पैगाम या आगाही न था पहुचाए। अच्छा सर, तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो रते देरे में बि जेको आहे उहो आउटब्रेक थियो हुयो HIV जो। तमामु वॾे तादाद में जेके आहिनि उहे केस रते देरे मां ज़ाहिर थिया। हाणे कराची में धड़ाधड़ केस ज़ाहिर थियनि पिया ऐं वलीका अस्पताल जो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे। ॿारनि में जेके आहिनि उहे तक 104 केस थी विया आहिनि, पहिरीं 78 हुया। ऐं उहो मामिलो, इन मामले जी इंक्वायरी थी आहे ऐं इंक्वायरी में हुननि क्लियर लिखियो आहे त इहो मामिलो इन्हनि ॼाणी वाणी लिकायो ॿारनि में जेके HIV थी, त उहो जीअं तव्हां सां जवाबु ॾिनो त उन ॿिए मामले जे करे इहे केस लिकाए वञनि था, त हीउ ॿारनि में हुयो। त ॿारनि वारा केस लिकाइण जा कहिड़ा सबब थी सघनि था? ऐं उनखां अलावा हिन प्रोग्राम जेको HIV या एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे उन जा 3 कम आहिनि, यानी जेके मुतासिर या जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो इलाजु करिणो आहे, ऐं ॿियो वरी उन्हनि जे सॼी सिंध में स्क्रीनिंग करणी आहे, टियों इहो आगाही मुहिम हलाइणी आहे। त हिकिड़ो त डिपार्टमेंट यानी जेको हीउ प्रोग्राम आहे उहो गैरफ़ाल आहे। ॿियो वरी जॾहिं रते देरे वारो जेको आउटब्रेक थियो त उनखां पोइ अगरि कदम खणां वञनि प्रॉपर नमूने सां, तव्हां बि उते 10 सालनि खां उते कमु कयो, त अॼु अहिड़ी सूरत हाल हुजे आहे HIV जी? मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी शइ, HIV जो जेको कॉन्सेप्ट आहे न आम माण्हू में डिफरेंट आहे जी। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां जेको आउटब्रेक थींदा आहिनि जी, बेसिकली ही इशारा या इंडिकेटर हूंदा आहिनि त अहिड़े इलाइक़े में, अहिड़ी कम्युनिटी में तव्हां स्क्रीनिंग अवेयरनेस खे वधायो या पंहिंजी इंफेक्शन प्रिवेंशन ऐं कंट्रोल स्ट्रेटेजी खे वधायो। जेसि ताईं केस पाकिस्तान प्रोमोट न आहे, सॼे वर्ल्ड में डेवलप्ड कंट्रीज़ में बि घणा केस मौजूदु आहिनि।
उते छा आहे स्टिग्मा या खौफ़ न आहे, माण्हू माण्हूअ सां डिस्क्रिमिनेशन न कंदा आहिनि त माण्हू जनरली ॿाहिरि खणी ईंदा आहिनि, अची ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त मूंखे HIV आहे। रूटीन में माण्हू असां वटि कॉन्सेप्ट हल था। इहो इशू आहे रतो ॾेर जो। रते ॾेर में बि छा थियो, क्वैक्स जेस तरह जी क्वैक्स हुआ, क्वैक्स छा कंदा हुया, हिकिड़े ई ड्रिप सेट खां मुतअद्दिद ॿारनि खे साॻियो ड्रिप सेट, साॻी सिरिंज, साॻे चैम्बर सां डिफरेंट ॿारनि खे इंजेक्शन हणंदा हुया। इन करे उन घणी विसिनिटी में जेतिरा बि क्वैक हुया उन वटि ये केस आइडेंटिफाइड थिया। गवर्नमेंट और प्रोग्राम रेस्क्यू कयो, हेल्थ डिपार्टमेंट ऐं गवर्नमेंट हाई लेवल ते उन ते जेको आहे टारगेट कयो, अवेयरनेस जी घणी उते सॼा प्रोग्राम कया, स्क्रीनिंग कई ऐं जेतिरा बि मैक्सिमम केस हुया उन्हनि खे डायग्नोस कया। जाते ॻाल्हि वलिका जी आहे, वलिका बेसिकली छा आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबर जे अंडर जेको आहे हॉस्पिटल ईंदो आहे। ये हेल्थ डिपार्टमेंट जो डोमेन न आहे, पर उते बि साॻा मसला हुया त हुते जेको कुझु अहिड़ा डिस्पेंसरी या पैरामेडिकल स्टाफ हुई जेकी गवर्नमेंट सस्पेंड बि कयो आहे अराउंड 37 माण्हुनि खे, जेको इन्वॉल्व हुया त सिरिंज या जेको ड्रिप सेट, क्योंकि ॿारनि में छा आहे कि जेको सीरियस ॿार हूंदो आहे उन्हनि खे इंट्रावेनस इंजेक्शन या जेको एंटीबायोटिक्स जे करे चैम्बर या सिरिंज जो नीड थींदी आहे। उन्हनि ही जेको इन्फेक्शन प्रिवेंशन कंट्रोल जी जेको सॼी गाइडलाइंस आहे उनखे फॉलो न कयो ऐं हिकिड़ी सिरिंज सां हिकिड़े चैम्बर सां घणे ॿारनि खे इंजेक्शन जेको इस्तेमालु कयो, इन्हनि करे इनखे थियो आहे। अच्छा, गवर्नमेंट छा आहे प्रोग्राम जी जेको ॻाल्हि आहे, प्रोग्राम ट्रेनिंग ऐं क्योंकि मां तव्हांखे क्लियरली ॿुधायां, हेल्थ डिपार्टमेंट, मिनिस्टर हेल्थ साहिबा ऐं सेक्रेटरी हेल्थ साहिब ॿई जेका आहिनि हाई लेवल ते हाईली सेंसिटिव आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त इवन CM साहिब ऐं पाण इहा मीटिंग कई जंहिंमें CS साहिब बि हुयो, सॼा स्टेक होल्डर हुयो सीनियर, इन्हनि जी जेको HIV जी पॉलिसी लाइ, HIV जी इन ॿारनि जी बेहतर ट्रीटमेंट लाइ। पर इहे केस जेको आइडेंटिफाई थींदा आहिनि सर, इन्हनि केसिस सबबु असां स्क्रीन बि कंदा आहियूं त इहे टारगेट पॉपुलेशन आहे, इहे एरियो टारगेटेड आहे, इहे कम्युनिटी जेको टारगेट आहे जंहिंमें इंटरवेंशन जी नीड आहे। अच्छा, अब एतिरे माण्हुनि सां डेफिनेट टाइम लॻंदो, ये सभु हर माण्हू अवेयर। पाकिस्तान में बेसिकली एजुकेशन घटि आहे। एजुकेशन प्राइमरी मीडिएटर आहे जेको माण्हू खे अवेयरनेस ॾींदी आहे। अब जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे, तव्हां इवन डॉक्टर न बि आहियो पर तव्हांखे घणी इंफॉर्मेशन आहे, आम माण्हू की घणी आहे, शहरनि में घणी इंफॉर्मेशन HIV जी बि आहे, हेपेटाइटिस जे फैलाव जी बि आहे, TB जी बि आहे। इन करे हिते प्रिविलेंस घटि थींदी आहे। पर वलीका वारो मसइलो जेको आहे उन्हनि में इहे थी आहे, हॉस्पिटल जो स्टाफ कुझु वो बि इन करे कई आहे कि उन्हनि खे पाण बि इंफेक्शन प्रिवेंशन ऐं कंट्रोल जी शायदि बहितर जानकारी न हुई, न उनखे ख़बर हुई त ये एतिरा ये रिस्क सां एतिरा माण्हू इंफेक्टेड थींदा। पर अब इन केसिस सां छा आहे, असांखे अॻिते फ्यूचर जी पॉलिसी मिली वेंदी त कहिड़ी कम्युनिटी में हीअ असांखे इंटरवेंशन करणी आहे, छा छा करिणो आहे, कीअं ट्रीटमेंट ॾियणो आहे। पर इहे जेको केस ज़ाहिर थिया आहिनि, इन्हनि सां हिकिड़ो बहितर जे साम्हूं ईंदी त इन कम्युनिटीज़ में असांखे लाइ स्ट्रेटजी ठाहिणी पवंदी ऐं ॿार जल्दी ट्रीटमेंट जी एक्सेस ते अगरि अची वेंदा त उनजी लाइफ बेटर गुज़री सघे थी। HIV मां अगरि प्रॉपर ट्रीटमेंट हुजे, टाइमली डायग्नोसिस हुजे ऐं पेशेंट अगरि एसिम्टोमेटिक आहे, प्रॉपर ट्रीटमेंट वठे त बहितरीन लाइफ गुज़ारी सके थो विदाउट एनी प्रॉब्लम। ठीक है, वांजी वॾी महिरबानी डॉक्टर सिकंदर इकबाल साहब। अच्छा, सिंध में अताई डॉक्टर जे आज़ार खां सवाइ हिकु ॿियो आज़ार बि इहो आहे त अक्सर सरकारी अस्पतालुनि में डॉक्टर्स ड्यूटी था गैर हाज़िर हुजनि था ऐं उते सैकड़ाट अमलो मरीज़नि जो इलाज कंदे नज़र अचे थो। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? बिल्कुलु, इहा ॼाण जेका आहे उहा दुरुस्त आहे, छाकाणि जो माज़ी में बि इन मामले ते जेके आहिनि उहे कार्रवायूं थींदी रहियूं आहिनि। पोइ बाद में सिहत खाते जो जेको अमलो आहे उन्हनि डॉक्टरनि सां सेटिंग करे ऐं बाद में इहो मामिलो लैमिटी कयो वञे थो। त तव्हां ॾिठो हूंदो त कराची जे जेके वॾियूं जेके सरकारी जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि मां जेके आहिनि उहे अक्सर डॉक्टर जेके आहिनि उहे टाइम ते कोन था अचनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जा लेटर्स बि निकिरनि था, शोकास नोटिस बि जारी कनि था, पर उन जे बावजूद बि जेका आहे उहे डॉक्टर्स टाइम ते नथा अचनि। उहे इन जे करे जो उहे डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजूं क्लिनिकूं खोले छॾियूं आहिनि, पंहिंजे क्लिनिकनि खे वधीक जेके उहे टाइम ॾियनि था, सरकारी अस्पतालुनि में हू टाइम ते अचनि कोन था ऐं वक़्त ते हू OPD कनि कोन था, OPD में बि नथा वेहनि।
उन खां अलावा सिंध जे ॿियनि ज़िलनि में त अक्सर जेके डॉक्टर्स आहिनि उहे वीज़ा ते वियल आहिनि सही ऐं तव्हांखे यादि हूंदो त असीं जेको आहे उहो जॾहिं सिहत खाते जो सेक्रेटरी फज़ुल्ला पेचू हुयो उन हिकिड़ी समरी सिंध जे वॾे वज़ीर खे मोकिली हुई त तक़रीबन 1500 अहिड़ा डॉक्टर्स हुया जेकी वीज़ा ते वियल हुया ऐं हू मंथलियूं ॾींदा हुया सिहत खाते जे उन्हनि ऑफिसरनि खे या उन्हनि जेके ज़िले लेवल ते जेके मुक़ररु माण्हुनि खे त ईअं उन्हनि जूं जेके आहिनि उहे पघारूं हलंदियूं रहियूं ऐं ड्यूटी बि जेके उहे न कंदा हुया त सिंध में अञा ताईं इहो आज़ार जेको आहे उहो मौजूदु आहे कराची समेत सॼी सिंध में अहिड़े क़िस्म जा जेके उहे डॉक्टर्स मौजूदु आहिनि जेके गैर हाज़ुर रहनि था ऐं ॾींहंनि जा ॾींहं महीननि जा महीना जेके आहिनि उहे ड्यूटियुनि तां ग़ाइबु रहनि था। सगीर आख़िर में इहो ॿुधायो त कराची जी सभ खां वॾी सरकारी इस्पताल मां 36 करोड़नि जी मालियत जूं कैंसर जूं दवाऊं चोरी थियूं त इहो मामिलो किथे पहुतो आहे? ॾिसो ही कराची जी जेका सरकारी इस्पताल सिविल इस्पताल आहे उते तक़रीबन 36 करोड़ रुपयनि जे मालियत जूं कैंसर जूं दवाऊं चोरी थियण जो मामिलो साम्हूं आयो आहे ऐं इन मामले जो जेको आहे जेको हिन वक़्तु मौजूदा MS आहे उन जी जेको आहे उहो मुद्दत फ़रियाद में जेको उते ही केस दाख़िल थियो ऐं उन पाण जेको आहे इन मामले जो जेको उहो केस दाख़िल करायो पर इन मामले खे 3-4 साल गुज़री विया आहिनि 36 करोड़ रुपयनि जे मालियत जूं जेके कैंसर जूं जेके दवाऊं आहिनि जन माण्हुनि चोरी कयूं ऐं इहो केस एंटी करप्शन ॾांहुं बि मुंतक़िल थियो पर अॼु ताईं न इहे पैसा रिकवर थिया न चोरी में मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी ऐं इहा रिपोर्ट बि साइडलाइन थी वई आहे। वरी महिरबानी सगीर, अवां सिंध जे इंतिहाई अहम मामलनि ते तफ़सीलनि खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ूअ सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी कलीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।